खबर शामिल कंदासीं। सांगड़ में कुछ ॾींहं अॻु सोशल मीडिया ते यूसी ढोर जे सदर अनवर अली भुगटी ख़िलाफ़ एक मुहिम हलंदड़ आहे। कुछ ॾींहं अॻु सोशल मीडिया ते यूसी ढोर जे सदर अनवर भुगटी जे ख़िलाफ़ एक मुहिम हलंदड़ आहे। वधीक तफ़सीलात लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सांगड़ में AK सिंध न्यूज़ जो रिपोर्टर जमाल भुगटी। कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, कुछ ॾींहं सोशल मीडिया ते यूसी ढोरो जान जे सदर अनवर भुगटी ख़िलाफ़ एक मुहिम हलंदड़ आहे। जंहिं असां अनवर भुगटी सां राब्तो कयो आहे। अनवर भुगटी चयो आहे त मुखालिफ़िन भले मुखालफ़त कनि। हिन चयो आहे त आऊं पंहिंजी यूसी में 100 मच्छरदानियूं, 50 टेंट, 200 कंबल, कुछ सोलर लैंड, 400 कट्टा राशन बैग तक़सीम किया आहिनि। गोट शमशीर भुगटी, गोट जुमा खान भुगटी, गोट गुलाम रसूल भुगटी, इब्राहिम भुगटी, गोट दाद मोहम्मद बुर्दी, गोट चौधरी बरकत, गोट हाजी मूसा लेगारी, जीवन लेगारी, ईसा लेगारी, जमाल कीरियो, गोट खावन बख्श लेगारी, अब्दुल गफ्फार लेगारी, लखमी लेगारी, गोट मुबारक बोजदार, नादिर बोजदार, इलाई बख्श बोजदार, गाजी बोजदार, सुमा शहर मंडार लेगारी, हाशम उन्नण, सोडो उन्नण, मोहम्मद कुंबर खान, बहादुर हसान, सदारवान ऐं ॿई केतिरे ॻोठनि में आऊं राशन तक़सीम करे चुको आहियां। जी जमाल भुगटी, अवां जी वॾी महिरबानी। अवां तफ़सील खां आगाह कयो आहे।